नाज़रीन, करबला के शहीदन के 40 के मौके ते नश्तर पार्क खां बरामद थियल मरकज़ी मातमी जुलूस मंजिल ॾांहुं रवां दवा है। उन हवाले से वीडियो लिंक ते मौजूद है महताब शर। जी महताब। जी हिनमहिल तव्हांखे ॿुधाईंदो चेलम जो जेको मरकज़ी जुलूस आहे हिनमहिल उहो तिब्बत सेंटर ते पहुची चुको आहे। तव्हांखे ॿुधाईंदो त तिब्बत सेंटर ते जेके मातमी जेको मरकज़ी जुलूस आहे उहो हिनमहिल पहुची चुको आहे। तव्हांखे ॿुधाईंदो त मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते सबीलूं ऐं जेके न्याज़ नगर जो बंदोबस्तु लॻियो वियो आहे। तव्हांखे ॿुधाईंदो त मेडिकल कैंप्स लॻाया विया आहिनि। ऐं ॿियो तव्हांखे ॿुधाईंदो त सिक्योरिटी इंतज़ाम जेके आहिनि मुकमिल तौर ते सख़्तु कया विया आहिनि, जंहिंमें पुलिस एहलकारनि ऐं रेंजर्स एहलकारनि जेके सिक्योरिटी जी ड्यूटी खे सरअंजाम ॾेई रहिया आहिनि। ऐं तव्हांखे ॿुधाईंदो ट्रैफिक पुलिस जेकी आहे उहा बि हिते हिनमहिल मौजूदु आहे, जेके उहा मुख़्तलिफ़ गाॾियुनि खे जेके से रस्ता जेके ख़ारिजी रस्ता बंदि करे उनखे ट्रैफिक खे ॿिए तरफ़ वञण जो इशारो ॾेई रहिया आहिनि। ऐं तव्हांखे ॿुधाईंदो त हिते जेके तव्हांखे कैमरामैन ॾेखारींदो त हिनमहिल मरकज़ी जेको जुलूस आहे उहो हिनमहिल तिब्बत सेंटर ते पहुची चुको आहे, जंहिंमें नंढा ॿार औरतूं ऐं मर्द जेके आहिनि उहे शामिल आहिनि। ऐं हिते जेके आहिनि केतिरनि ई इमाम बारगाहनि खां थींदा जेके मरकज़ी जुलूस जेको आहे उहो हिन जुलूस में शामिल थिया। जेको हिनमहिल उहो जुलूस वॾी मेन मरकज़ी जुलूस जी जेकी शिकिल में जेको आहे शामिल थी चुको आहे। ऐं हिनमहिल जेके मोमिनीन आहिनि जेके उहे वॾी अक़ीदत ऐं एतिराम सां जेको आहे पंहिंजी खाराज वारे तरफ़ जेको आहे रवां दवा आहिनि। जी।